ओबासी हिकु अहिड़ो इंसानी अमल आहे जेका ज़ाहिरी तौर ते थकल हुजण या निंड अचण जी अलामत सम्झी वेंदी आहे, पर इन जी हक़ीक़त बाबति कंहिंखे बि ख़बर नाहे। जंहिंखे बि ओबासी ईंदी आहे त इहो थकल या निंड में महसूस थिए थो। इहो बि सभु कंहिं ॾिठो हूंदो त जॾहिं हिकु माण्हू ओबासी ॾींदो आहे त ॿिए माण्हूअ खे बि पाण मुरादो तौर ई ओबासी अची वञे थी, भली केरु केतिरो बि फुर्त ऐं चुस्त छो न हुजे। पर जेकॾहिं उन जे अॻियां हिकु या ॿ ओबासियूं ॾिबियूं उन खे बि ओबासी अची वेंदी। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त ईअं छो थींदो आहे? ओबासी ते हिकु तहक़ीक़ मां ख़बर पई हुई त हिकु माण्हूअ खे अचण खां पोइ ॿिए माण्हूअ जो ओबासी ॾियण त आम ॻाल्हि आहे, पर 55% माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन खे ओबासीअ जो नालो ॿुधण सां ई ओबासी अची वञे थी सघे थो त तव्हां खे बि हीअ वीडियो ॾिसण या ओबासीअ जो लफ़्ज़ ॿुधण खां पोइ ओबासी आई हुजे। हिन वक़्त ताईं पक सां केर बि न चई सघियो आहे त ओबासी ॾिसण सां छो ईंदी आहे। तंहिं बावजूद बि साइंसदाननि ओबासी बाबति ॼाण हासिल करण लाइ मुख़्तलिफ़ तहक़ीक़ूं कयूं, जिन मां तमामु हैरान कंदड़ ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त ओबासीअ जो असरु अखियुनि जी रोशनीअ खां महरूम मतिलबु त अंधे माण्हुनि ते बि थींदो आहे। जेकॾहिं उहे बि ओबासीअ जो आवाज़ ॿुधी वठनि त उन्हनि खे बि ओबासी ज़रूरु ईंदी आहे। ओबासी हवा में फहिलिजे थी। एतिरे ताईं जो तव्हां कंहिं ओबासी ॾींदड़ ॾे न बि ॾिसो तॾहिं बि तव्हां पंहिंजो पाण खे न रोके सघंदा ऐं तव्हां पंहिंजो वात वॾो खोलण ते मजबूर थी वेंदा। थकावट जे हिसाब सां ॾिसिजे त नवां ॼावल ॿार या नंढा ॿार बि ओबासियूं ॾींदा आहिनि, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त उन्हनि जो थकावट या निंड अचण सां को बि वास्तो नाहे हूंदो, छो त ओबासी निंड मां उथण खां पोइ बि ईंदी आहे। बहरहाल नवां ॼावल ॿार त कंहिंजे ॾिसण जे अहसास खे नथा सम्झी सघनि, उन्हनि खे ओबासियूं पाण मुरादो तौर ई ईंदियूं आहिनि। पर 2 सालनि ताईं जे ॿारनि ते बि ओबासीअ जो असरु थिए थो। मतिलबु त जेकॾहिं केरु 2 सालनि ताईं जे ॿार अॻियां ओबासी ॾींदो त उन ॿार खे बि ओबासी अची वेंदी। तहक़ीक़ुनि मां ख़बर पई आहे त इन ओबासी ॾियण वारे अमल मां न रुॻो इंसान पर जानवर बि महफ़ूज़ न आहिनि। हूअं त इन जा के बि नुक़सान न आहिनि, पर बहरहाल भोला, मगरमच्छ, नांग, मच्छूं ऐं ॿिया जानवर बि ओबासियूं ॾींदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त केर बि ओबासी अचण वारे अमल खे नथो रोके सघे। मतिलबु त जॾहिं ओबासी ईंदी आहे त केर भली केतिरी बि कोशिश करे ऐं ॾंदनि खे पाण में मिलाए, पर हिकु अणॼातल ताक़त ज़बरदस्ती ॼारियूं खोलराए छॾे थी।